बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन पंहिंजे चैनल सम्झो सम्झायो सां गॾु। जनाब अॼु जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो आहे वाईफाई जो पासवर्ड कीअं हासिलु करे सघो था। ऐं जनाब उन खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां वाईफाई जो पासवर्ड हासिलु करण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त वाईफाई जो पासवर्ड हैक कबो आहे ऐं इहो गैर क़ानूनी तरीक़ो आहे जंहिंजे बारे में मां अॼु तव्हांखे न ॿुधाईंदुसि। मां उहो तरीक़ो ॿुधाईंदुसि जेको क़ानूनी आहे ऐं जंहिंखे तव्हां मालूम करे सघो था तमामु ईज़ी वे में ऐं तमामु आसानी सां, उहो बि एंड्रॉयड मोबाइल में। त ट्यूटोरियल शुरू कयूं था। त ट्यूटोरियल शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त हीउ मुंहिंजो चैनल आहे, सिंधी चैनल आहे, अवां सभिनी जो चैनल आहे। सम्झो ऐं सम्झायो, इन खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजा वीडियोज़ जेके आहिनि उन्हनि खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स में मूंखे ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि। ऐं इहो ॿुधाइण सां ईअं थींदो तव्हांखे मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई। इहो ॾिसो सब्सक्राइब जो जेको बटण आहे इन खे क्लिक कंदव। इन्हनि खे जीअं ई क्लिक कंदव त हिकिड़ो बेल जो बटण ईंदो, बेल जो बटण खे क्लिक कंदव त उन सां हीअं थींदो जो मुंहिंजो जॾहिं को नओं वीडियो ईंदो त उनजी नोटिफिकेशन तव्हांखे पहिरीं पहुचणी ऐं तव्हां पहिरीं ॾिसी सघंदव। जनाब इहा रिक्वेस्ट हुई, तव्हां कमेंट्स में मूंखे ज़रूरु लिखो ऐं मूंखे जेकॾहिं को क्वेश्चन, को सवाल जवाबु पुछणु चाहियो था उहो बि तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि ऐं मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। इन सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी। हाणे हलूं था टॉपिक की तरफ़। जनाब वाईफाई जो पासवर्ड हासिलु करण जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे जेका असांखे डाउनलोड करणी पवंदी। इन जे लाइ प्ले स्टोर में था हलूं। प्ले स्टोर खे ओपन करे सर्च कंदासीं, लिखंदासीं वाईफाई नेट। इहो ॾिसंदासीं मथे लिखियलु आहे, इन खे क्लिक कंदासीं। क्लिक करण सां इहो पहिरीं एप्लीकेशन तव्हांखे मिलंदी वाईफाई नेट फ्री पासवर्ड जे नाले सां। जनाब हिनजी 4.3 जी रेटिंग आहे, 10 मिलियन माण्हुनि हिनखे डाउनलोड कयो आहे ऐं इहा रेटिंग बि सुठी आहे। एतिरनि माण्हुनि डाउनलोड कयो त ज़रूरी तमामु सुठो सॉफ्टवेयर आहे ऐं मां डाउनलोड करे चुको आहियां। इन करे टाइम न वेस्ट कंदे इन खे ओपन कंदुसि। ईअं ओपन कंदव जनाब, इनखे ओपन कंदव ऐं उन खां पोइ हीअ ज़रूरु मूं त ओपन करे छॾियो आहे ऐं तव्हां खां पंहिंजी लोकेशन ऑन करण जे लाइ चवंदो, अनएबल करण लाइ चवंदो। जीअं तव्हां लोकेशन अनएबल कंदव हीअ मैप में तव्हांखे तव्हांजी लोकेशन ॿुधाईंदो ऐं इर्द गिर्द में जेके बि वाईफाई हलनि पिया उन्हनि जी सभिनी जी डिटेल तव्हांखे ॾींदो। हाणे इहे ॾिसो था जेके इर्द गिर्द में मुंहिंजे वाईफाई हलनि पिया उन्हनि जी मूंखे डिटेल ॾिए पियो। हाणे आउं इन्हनि मां कंहिं बि वाईफाई जो पासवर्ड मालूम करणु चाहियां थो। सपोज़ ही PTCL BB जो मां पासवर्ड मालूम करण खे क्लिक कंदासीं, बैक कंदासीं ऐं वरी PTCL BB खे इहो ॾिसो पासवर्ड ॿुधाए छॾियो आहे ऐं इहो ॿुधाईंदो त कंहिंजे नाले सां आहे, कंहिंजो पासवर्ड आहे ऐं पासवर्ड इहो ॿुधाए पियो। इन खे कॉपी करे सघो था, लाइक करे सघो था, कॉपी करे ऐं तव्हां जिते तव्हांखे पेस्ट करिणो आहे उते पेस्ट करे इन खे इस्तेमालु करे सघो था। तमामु ईज़ी वे आहे ऐं बिल्कुलु 100 ऐं जेके बि तव्हांजे इर्द गिर्द में वाईफाइज़ आहिनि उन सभिनी जी लोकेशन तव्हांखे ॿुधाईंदो ऐं पासवर्ड तव्हां जेकॾहिं हासिलु करणु चाहियो था त सपोज़ हाणे ॾिसो हिकिड़ो होम वाईफाई आहे ऐं उनखे क्लिक कंदुसि त हीअ थोरी देरि सर्च कंदो। सर्च करण खां पोइ हीअ ॿुधाईंदो, हीअ ॾिसो नालो बि ॿुधाईंदो जंहिंजे नाले सां हीअ वाईफाई आहे ऐं लोकेशन बि ॿुधाईंदो त किथे आहे ऐं उन खां पोइ उनजो पासवर्ड बि ॿुधाईंदो। इन खे कॉपी करे तव्हां यूज़ करे सघो था। त जनाब अॼोको मुंहिंजो ट्यूटोरियल इहो हो त 5 मिंट में पंहिंजो वाईफाई जो पासवर्ड आराम सां मालूम करे सघो था। हाणे आख़िर में वेंदे हिकु भेरो ॿीहर मुंहिंजो ऐं तव्हांजो ई चैनल आहे सम्झो ऐं सम्झायो, इन खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण सां मूंखे मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक, शेयर ऐं कमेंट्स में मूंखे ज़रूरु लिखो त तव्हांखे कीअं पिया लॻनि। ऐं हिन सां गॾु जेके वीडियोज़ खां ख़तमु कयां थो इन दुआ सां अल्लाह करे जिते हुजो आबाद हुजो। मुंहिंजे वीडियो खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। चङो।